सिंध मदरसे में डिस्टिंक्शन सां पास कंदा आया कराची शहर जो उन जेको स्ट्राइक कराई हुई किताब खोड़ जगह लिखियल आहे पंहिंजो जोए साहब जे लाइ उहो पलियो साहब ऐं जोए साहब ते फ़र्द कहिड़ो लागू थियो ऐं तव्हां उनजी मदद छो कई ऐं कीअं कई? इस्लाम जे ख़िलाफ़ आहे, पाकिस्तान ठहे पियो, हीअ अञा सिंध पियो करे, पाकिस्तान छुटियो पोइ हुनखे लाइ छॾियो। उते सिस्टम सभु कंदा, मुंहिंजी जेका आदत हुई उहा आई हुई की मदरसे में कहिड़ो थींदो स्ट्राइक मैन बैंड बंदिश आहे पाट ऐं टे चारि दोस्त वठी वञी दर ते बीहे छा थो करे मुंहिंजो स्ट्राइक थो करे बंदिश आहे मुंहिंजो भले बंदिश आहे सॼा राज अची कनि थिया त ॿई माण्हू जो साहिब केॾी जॾहिं पोइ असीं वरी हिते वेंदासीं असीं जेको असीं वञी मदरसे म्या जी 3 बजे स्कूल में वेही वञा वेंदुसि उते पढ़ंदुसि हिते तो जंहिं कॉलेज खे स्कूल खे नियम जोयो न खपे उहो असांखे कोन खपे पोइ थी वियो माण्हू हैरान थी वियो। अमली तौर ते इहा तव्हांजी पहिरीं स्ट्राइक ऐं पहिरीं जदोजहद हुई? हा जदोजहद मुंहिंजी वॾाई हुई न अच्छा हेॾे अमली जॾहिं हेॾे तव्हां अचो था तइलीमी इदारे में मसलन ॻोठ मुंहिंजी हुन क़िस्म जी त मुंहिंजी पुफी अम्मा जी मासी अम्मा जी भाणे जी मुंहिंजी चऊं त इहो भॼाए विया आहिनि मुंहिंजे चाचे जी ॻाल्हि हुई उहो मरी वियो हाणे हुनखे शादी वरी ॿियनि ॾाढा करे हुते हुन चयो आउं हेॾे कोन कंदुसि ऐं वरी हेॾा कंदुसि छो जो जंग में हुनखे मुंहुं बीहारियो ॻाल्हि डिॼी वियो थोरो थी घुरायो त कार में वेठा हुआसीं माई परे हुई तंहिंखे घुरायोसीं त जंग में अचे माई जो घोटु चयो असां चयो त थिए उहो मूंसां गॾु वेठो ऐं कादर ॾिनो छा ठटे जो खां वॾो शिराज जी सरदार उनजी गाॾी हुई उहो असां सां गॾु गाॾीअ में हो उहो ड्राइवर पे कई उन लही गाॾी में का गड़बड़ हुई सा पे ठीकु कई त मुंहिंजी उहा माई मासी हुई सॼी न पर ॿी मुंहिंजो मुड़ुस खे चयो साज़िश पियो करी त आउं क़तलु करियां हीउ वेठो कोन्हे तुंहिंजे ख़िलाफ़ु हीउ कूद करे को हेठि कोन वेठो आहे त माण्हू खे अचनि अची त तव्हां इहे पार कनि पर जे ईअं कंदो हिनखे कंदो मूं वटि पिस्तौल आहे ऐं पिस्तौल सां क़तलु कंदोसि मुंहिंजी मासी खे ख़बर हुई हीअ आहे हुनखे ख़बर हुई हीउ सफ़ा ईअं कंदो तंहिं करे हिनखे टच न कजे मुंहिंजो दोस्त आहे कॾहिं बि गदार कमु सां ऐं हिनखे ख़बर ख़तमु न पए त असांजूं मायूं जन लाइ क़ुर्बानी पिया करियूं इहे हादसा थींदा सॼो ॾींहुं मुंहिंजी ॻाल्हि सॼो ॾींहुं हादसा पई हलंदी। सिंध मदरसे में पढ़ण दौरान हाणे कराची शहर में तव्हांखे इलाही वास्तो त हिकिड़ो ॿ ॻाल्हियूं जेकी हिकिड़े पढ़ियल माण्हू खे फैंटिसाइज़ कनि थियूं हिकिड़ो रेलगाॾी जो सफ़र ऐं ॿियो कराची जहिड़ो वॾो शहर इन्हनि ॿिन्ही ते तव्हां ॻाल्हायो उन दौर जे हवाले सां। कराची में सफ़र मज़ो हो वेठा इहो रेलगाॾियूं वेंदी वेंदी रुल पवंदी हुयूं पोइ हिरी वियासीं पहुचियोसीं इहा ॻाल्हि न मल्हाए। अच्छा कराची में साइकिल वठो उन चढ़ी पिया हलंदा हुआसीं मुलनि जा वाइद आउं ॿुधंदो ऐं मुलनि ख़बरदार हो मुला कनि जिते मुलनि जो वाइद थींदो ऐं उते वेठो हूंदो ॿुधंदो जमायत इसलिए मदरसा हूंदा ऐं ॿुधंदो छो मुंहिंजो मतिलबु कोन सम्झायां ई कोन पोइ रुपयो मोकिलंदो करियां अख़बार में वेंदो अख़बार में पंहिंजो आर्टिकल लिखायो ॾींहं जे मथां हलंदो रश तमामु घणी हूंदी हुई जेके के रश इलाइक़ा हुआ जंहिंमें मूंखे ख़ौफ़ हूंदो त हुते बीमार जी मरी वियुमि सॼो ख़ासि करे सिंध मदरसे साम्हूं जेको इलाइक़ो हुओ हीअं उन में रश हूंदी हुई गाॾियूं ईंदा तंहिं करे मूंखे डपो अची पाकिस्तान ठहियो त पनाहगीर आया सिंध मदरसे ते कब्ज़ो करे विया पोइ उहो असांखे
असरु कंदा उहो मूंखे ॿियनि खे बि सुतल नालो कोन हूंदो आहे रसूल फलाणो तव्हां सुथण था पायो न त तव्हांजो नालो सुतण पोइ सुतण जी तरह शिया सुनी फसाद हूंदा हुआ हुते 46 जिना आयो असीं हुनजा बॉडीगार्ड थियासीं पोइ आऊं जिना जूं आलू कंदो हुयुसि पाकिस्तान तुम्हारे कदमों में पड़ा है तुम हाथ रखे उसमें ले सकते हो जिना सर ये उर्दू मेहर जो को उनखे नमाज़ ते उठी असीं पढ़ंदा हुआसीं हाणे नमाज़ उथी नमाज़ वठी पढ़िया ओतो असां सर्दी में हुआसीं ओतो ओ आन सॉरी अल्लाहु अकबर आऊं जो खणी असां क़ाइदे पुठियां बीठो सर्दी में उथियो बीठो आहे अलाह साईं ॾाढो करो हुनखे माफ़ी पढ़ इहे ॻाल्हियूं ॿुधाईंदो हुउसि ऐं बहितर जो रखंदो हुउसि विच में ओ आन सॉरी अल्लाहु अकबर पाकिस्तान तुम्हारे कदमों 30 साल कंदो तुम्हारे कदमों में पड़ा है ॿियो क़ाइदे सां ठही कंदा हुआसीं असीं ठीकु आहे वरी हुतां वरी रही सघंदे हुनखे ख़बर हूंदी कान हू बि हेॾा ॻाल्हाईंदो असां मां जेको घणे में घणा कूड़ा हथ ॾेई वञे उहो पाण खे शेर सॾाईंदो ऐं 6 दफ़ा हथ हुनखे ख़बर ई न पवंदी पनाहगीरनि जो कमु हूंदो जाइ में घिड़ी ईंदा हिंदुनि जे पोइ सोनी छोकिरी खणी सट ॾेई रखंदा हुआ ऐं हुनजा टपर खणी ईंदा हुआ ऐं किताब विताब खणी ईंदा हुआ दुकाननि तां असां उके ॾींहुं ठटे जो हिकिड़ो त किताब किथां आंदा आहे चयोसीं हिंदुनि जे दुकान तां खणी आया आहियूं चयो शर्म कोन थो अचे अच्छा आऊं बि खणी आयुसि तंहिंसां शर्म कोन थो अचे पंहिंजे हिंदू भाउर जेके आहिनि खणियो हिन कारोबार वञो वापसि ॾेई अचो वापसि ॾेई आयुसि आख़िर असांखे हुन सम्झायो त हे पंहिंजा माण्हू आहिनि हे हरामी आहिनि हिन को वास्तो कोन्हे रुॻो तंग था कनि तव्हांखे पोइ ॻाल्हि सम्झी वियसि असीं नेशनल गार्ड में हुआसीं जिना जीअरो हो पोइ मूंखे अची माण्हू तपायो त जिना वटि हलूं असां जो हीअं था कनि छा न त करे सामान खणिया था टपड़ खणिया हीअं कनि था छा करे आई जी खे चओ असीं सां हुजत में हुआसीं जीअं पाण हिते न ईअं हूंदो जेको पलीजो इहे ॻाल्हि छोकिरा हुआ ठीकु आहे आई जी खे चवां आई जी खे चई थियो कुझु मूंखे चयो छो आई जी वियो हिकिड़े ॿिनि सां ॻाल्हाइनि पियो ॿुधाए अञा कमु हले पियो सबबु हलियो त वज़ीर अज़म मोकिल लियाकत खे तुंहिंजे नज़र में जिना कुझु कोन्हो नेठि जिना क़तल करे छॾियो पोइ असां चऊं छा कयूं मुंहिंजो कमांडेंट पोइ हुन ज़रूरु कमांडेंट पोइ कुझु कमु थो ईअं बि थींदो हो पर साईं इहो जेका तव्हां हाणे ॻाल्हि कई तारीख़ी तमामु इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे सिंध जे माण्हुनि जो दर्द आहे पर इहा पाण जारी रहंदा हिकु नज़र खां पोइ नाज़रीन असां खां पोइ वापसि अचूं था।